मां ॿियों दर्जो पढ़ंदो आहियां। मां बैरागढ़ में रहंदो आहियां। मां कविता ॿुधायो तो छोकरे नंढड़ो निकितो घर खां तकड़ो हथ संदसि में छटी प्यारी टिक 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 टिक। हथ संदसि में छटी प्यारी सिर ते टोपी कारी कारी सिर ते टोपी कारी कारी। घुमंदो आयो नदी किनारे घुमंदो आयो। उते ॾिठाई वागू हिकिड़ो अरर वागू उते ॾिठाई वागू हिकिड़ो संदसि पुठियां ते आयो तकड़ो। बिजलीअ वांगुरु छोकिरो हुयो इजोत वांगुरु केस निहोल। सैके में उते आयो निंगर शींहं ॾिठाई साम्हूं केर। शींहं मथां आयो टुप ॾेई पर छोकर चालाकी कई हिकदमि लेटी पियो धरतीअ ते मथां कयाई ओट छटीअ जी। शींहं छटीअ जे मथां टुपी पियो वञी वागू जे वात में सो पियो। शींहं फटो ऐं वागू जख़्मी भॼण लॻो पे छोकर छॾे छटीअ टोपी आयो अरर मुंहिंजी छटी अरर मुंहिंजी टोपी छॾे छटीअ टोपी आयो।